तफ़सीर नूरुल इरफ़ान मां 85 मदनी गुल क़िस्त नंबर 8। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला ख़ातमिन नबिय्यीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तफ़सीर नूरुल इरफ़ान मां 85 मदनी गुल क़िस्त 8। दुआए अत्तार। या अल्लाह पाक जेको भी ही मुकम्मल रिसालो तफ़सीर नूरुल इरफ़ान मां 85 मदनी गुल क़िस्त 8 पढ़ी या ॿुधी वठे, उन जी दिल क़ुरान जे नूर सां रोशन फ़रमाए ऐं उन जी माउ पीउ समेत बेहिसाब बख़्शिश फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं मूं ते हिकु भेरो दुरूद पाक पढ़ियो, अल्लाह पाक उन ते 10 रहमतूं नाज़िल फ़रमाईंदो आहे। जंहिं मूं ते 10 भेरा दुरूद पाक पढ़ियो, अल्लाह पाक उन ते 100 रहमतूं नाज़िल फ़रमाईंदो आहे। ऐं जंहिं मूं ते 100 भेरा दुरूद पाक पढ़ियो, अल्लाह पाक उन जे ॿिन्ही अखियुनि जे विच में लिखी छॾींदो आहे त हीउ बानो निफ़ाक़ ऐं जहन्नम जी बाहि खां आज़ादु आहे ऐं उन खे क़यामत जे ॾींहुं शहीदनि सां गॾु रखियो वेंदो। मुअज्जम औसत 252/5 हदीस 2735। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम। सूरत तूर मां हासिल थियण वारियूं 3 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1, जंहिं पत्थर या जबल खे नबीअ सां निस्बत थी वञे उहो बि अज़मत वारो आहे। 2, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ग़ुलामनि खे उन्हनि जी ज़िंदगी में मरण खां पोइ ऐं क़यामत ताईं कॾहिं बि न छॾींदा, छो त छॾणु सिर्फ़ु काफ़िरनि जे लाइ आहे। 3, सूफ़िया फ़रमाइनि था त तहज्जुद जी नमाज़ मेराज जी यादि आहे, छो त मेराज बि राति जी ख़ामोशी में थियो, कंहिं इंसान खे ख़बर न ॾिनी वई। तंहिं करे तहज्जुद पढ़ण वारे खे घुरिजे त निहायत ख़ामोशीअ सां बग़ैर कंहिंखे जाॻाइण जे अदा करे ऐं फ़जर जूं सुनतूं थोरो ऊंदाईअ में पढ़े, पोइ कुझु इस्तिग़फ़ार ऐं ज़िक्र इलाही करे रोशनी थियण ते फ़जर जो फ़र्ज़ पढ़े। सूरतुन नज्म मां हासिल थियण वारियूं 6 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सॼो कलाम ऐं कमु रब जे तरफ़ खां आहे। 2, हर फ़ुहिश गुनाह आहे, पर हर गुनाह फ़ुहिश न आहे। फ़ुहिश गुनाह उहो आहे जंहिंखे इंसानी अक़ुलु बुछड़ो सम्झे ऐं उन खां ग़ैरत खाए, जहिड़ोकि चोरी ऐं ज़िना वग़ैरह। 3, इब्राहीम अलैहिस्सलाम खां पहिरियां माण्हू कंहिं हिक जे कयल गुनाह जी सज़ा ॿिए खे बि ॾींदा हुआ, जहिड़ोकि क़ातिल जे बदिरां संदसि पुट या भाउ खे क़त्ल कयो वेंदो हो। इब्राहीम अलैहिस्सलाम ईअं करण खां मना फ़रमायो। 4, सूफ़िया फ़रमाइनि था त रब गाफ़िल खे दुनिया में खिलाईंदो आहे पर खेसि आख़िरत में रोआरींदो, या क़यामत में जन्नती खे खिलाईंदो ऐं दोज़खी खे रोआरींदो, या ककरनि खे रोआरींदो आहे, बाग़नि खे खिलाईंदो आहे, या मुख़लिसनि खे बिशारत सां खिलाईंदो आहे ऐं ख़ौफ़ ॾियारे रोआरींदो आहे। आरिफ़नि जे दिलुनि खे खिलाईंदो आहे ऐं संदन अखियुनि खे रोआरींदो आहे। 5, क़ौम आद 2 आहिनि। पहिरीं आद क़ौम उहा हुई जंहिंजा नबी हज़रत हूद अलैहिस्सलाम हुआ। नूह अलैहिस्सलाम खां पोइ सभ खां पहिरियां उहे ई तेज़ आंधारीअ सां हलाक थिया। उहा आद क़ौम इब्न इरम जे औलाद मां हुई। ॿी आद क़ौम मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में थी गुज़री, जंहिंसां पाण याने मूसा अलैहिस्सलाम अरीहा जे मक़ाम ते जंग कयाऊं। 6, क़ुरान ॿुधी रोअण महबूबनि जो तरीक़ो आहे ऐं उन ते खिलण काफ़िरनि जो तरीक़ो आहे। सूरतुल क़मर मां हासिल थियण वारियूं 2 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1, क़ुरान सिर्फ़ु यादि करण जे लाइ आसान आहे, मसइला कढण जे लाइ आसान न आहे, न त उन जी तालीम लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ न खणी अचनि हा ऐं रब तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़ुरान न पढ़ाए हा। 2, हर दौर में एतिरनि माण्हुनि जो क़ुरान हिफ़्ज़ करणु फ़र्ज़ु आहे जंहिंसां क़ुरान शरीफ़ जो तसलसुल बरक़रार रहे। सूरतुर रहमान मां हासिल थियण वारियूं 4 ख़ूबसूरत ॻाल्हियूं।
हिकु, असांजे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़ुर्ब हुज़ूरी याने अल्लाह पाक जी वेझड़ाई जो शर्फ़ दुनिया में बि हासिलु हो। पाण सॻोरा फ़रमाइनि था, मां पंहिंजे रब वटि राति गुज़ारींदो आहियां, हू मूंखे खाराईंदो ऐं पीआरींदो आहे। बुख़ारी 446/1 हदीस 1965 तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 638। 2, महिरबान उस्ताद सआदतमंद शागिर्द खे सभु कुझु पढ़ाए छॾींदो आहे। 3, जन्नत में सभु मुत्तक़ी हूंदा पर उन्हनि में बि पर्दो हूंदो। पर्दो अल्लाह जी उहा नेमत आहे जेका जन्नत में बि हूंदी। जन्नत जा घर, दर ऐं भितियूं सिर्फ़ु पर्दे जे लाइ हूंदियूं, न के चोरनि खां बचाए या सर्दी गर्मी ऐं मींहनि खां बचण लाइ, छो त उते इहे शयूं न हूंदियूं। 4, सुठी आदत सुठी सूरत खां अफ़ज़ल आहे। सूरतुल वाक़िआ मां हासिलु थियण वारी हिकु ख़ूबसूरत ॻाल्हि। 1, मुक़र्रबीन अल्लाह पाक जे नेक बाननि खे अमाल नामो ॾिनो ई न वेंदो, न साॼे हथ में ऐं न ई खाॿे हथ में। उन्हनि जो को हिसाब न थींदो। अहिड़ी तरह ॿारनि जो बि को हिसाब न थींदो, छो त उन्हनि वटि अमल न हूंदो। ही उहे माण्हू आहिनि जेके बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में दाख़िल थींदा। सूरतुल हदीद मां हासिलु थियण वारियूं 7 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियां मख़लूक़ आहिनि ऐं आख़िर में ज़ाहिर थिया। नूर मुहम्मदी सभिनी ते ज़ाहिर आहे पर हक़ीक़त मुहम्मदिया ताईं कंहिंजी बि अक़ल जी रसाई न आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर मोमिन ऐं काफ़िर खे ॼाणींदा ऐं सुञाणींदा आहिनि। 2, आम माण्हुनि सां रब जो इल्मु ऐं कुदरत गॾु आहे, ख़ासि माण्हुनि सां उन जी रहमत गॾु आहे ऐं दुश्मननि सां संदसि ग़ज़ब गॾु आहे। 3, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु ई सभिनी खां पहिरियां इस्लाम क़बूलु कयो, सभिनी खां पहिरियां राह ख़ुदा में ख़ैरात कई ऐं सभिनी खां पहिरियां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत कई। 4, क़र्ज़ हसन उहो आहे जेको ख़ुशि दिली सां ॾिनो वञे, मक़रूज़ खां नफ़ो न वरितो वञे ऐं वापसी जी तक़ाज़ा न कई वञे। 5, बाने ऐं मौला जे विच में नफ़ो व्याज न आहे। रब क़र्ज़ ते तमामु घणो अता करण जो वाइदो फ़रमायो आहे। 6, मोमिन जे लाइ दुनिया में, मरण वक़्तु, क़ब्र में ऐं मैदान महशर में आराम ऐं ख़ुशी संदसि अमलनि जो असली बदिलो न आहे। असली बदिलो त इंशा अल्लाह जन्नत आहे जेका उन्हनि सभिनी खां बाद आहे। 7, हज़रत आदम अलैहिस्सलाम जन्नत मां लोह जा 5 औज़ार खणी आया। संदाण जंहिं ते लोहार लोह कुटींदा आहिनि, मुतरको या हथोड़ो, सुई, कोडर ऐं थाल या तसरी। सूरतुल मुजादला मां हासिलु थियण वारियूं 14 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत संदन ग़ुलाम आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ ऐं मारूज़ करे सघे थी। 2, ज़ाल खे माउ चवणु गुनाह आहे पर इन लफ़्ज़ चवण सां तलाक़ वाक़े न थींदी आहे। 3, जॾहिं हाकिम पाण ॾोह ते शाहिद हुजे त मुजरिम जो बचणु नामुमकिन आहे। 4, इहो तसवुरु त ख़ुदा मूंसां गॾु आहे तक़वा ऐं तवक्कुल जो बुनियादु आहे। 5, दुनिया ऐं क़ब्र में मुकमल हिसाब नथो थी सघे छो त बानो कुझु अमल करे चुको आहे ऐं कुझु अमल करणु बाक़ी आहे। क़ब्र में अमाले जारिया जो बि कुझु सवाबु अचिणो आहे, तंहिं करे हिसाब लाइ क़यामत जो ॾींहुं मुक़ररु आहे। उन ॾींहुं सभिनी खे संदन समूरनि अमलनि जी ख़बर ॾिनी वेंदी। 6, मुसलमाननि जी अकेलाई बि ज़ाहिरी हालत वांगुरु पाकीज़ा हुजणु घुरिजे। अकेलाईअ में बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदब ऐं एहतराम जो लिहाज़ रखणु घुरिजे। उहो आलिम मुबारक आहे जेको पंहिंजी तन्हाई में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़ज़ीलतुनि बाबति सोचे ऐं उहो आलिम बदनसीब आहे जंहिंजो वक़्तु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहानत माअज़ल्लाह तौहीन सोचण में गुज़रे। 7, तवक्कुल 2 क़िस्मनि जो आहे, तवक्कुल आम ऐं तवक्कुल ख़ासि।
असबाब छॾे करे रब ते नज़र रखणु तवक्कुल ख़ासि आहे ऐं असबाब सां तालुक़ रखी मुसब्बिबे असबाब याने अल्लाह पाक ते नज़र रखणु तवक्कुल आम आहे। 8 वॾनि जे लाइ जॻह ख़ाली करणु संदन ताज़ीम करणु मस्जिद में बि जाइज़ आहे बल्कि सुन्नत आहे। 9 मुसलमान भाउ जी ताज़ीम रब खे तमामु घणी पसंदि आहे ऐं उन ते अजर जो वाइदो फ़रमायो वियो आहे। बारगाह रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदब। 10 हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु करण खां पहिरियां सदक़ो करणु वाजिबु मनसूख़ थी वियो आहे पर इस्तहबाब बाक़ी आहे। 11 रब खे अर्ज़ ऐं मारूज़ करिणो हुजे याने नमाज़ पढ़णी हुजे त सिर्फ़ु वुज़ू ई काफ़ी आहे पर रब जे महबूब खे कुझु अर्ज़ करण लाइ सदक़ो ॾियणु वाजिबु हो पर हाणे उहो हुकुम न आहे। हुज़ूर सां ॻाल्हाइण बि आला इबादत आहे। 12 कुझु बुज़ुर्गनि खे ॾिठो वियो आहे त उहे मदीने मुनवरा जी ज़ियारत खां पोइ यकदमि गुनाह छॾे ॾींदा आहिनि, वॾा मुत्तक़ी ऐं परहेज़गार बणिजी वेंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त ही तक़वा इन हाज़िरी जी नेमत जो शुक्रानो आहे। अहिड़ा माण्हू दीन ऐं दुनिया में कामयाबु आहिनि। उन्हनि ज़ाइरीन जी अखियुनि जी ज़ियारत बि इबादत आहे। जिन्हां अखियां दिल भर ॾिठा ओ अखियां तक लइयां, तूं मिलिए तां साजन मिलिया हुण आसां लॻ पईयां। 13 पंहिंजे गुनाह खां इनकार करणु या कूड़ा बहाना करे नटाइणु ॿीणो गुनाह आहे। गुनाह जो इक़रार इबादत आहे। 14 कामिल मोमिन जी निशानी इहा आहे त संदसि दिलि काफ़िरनि ॾांहुं नाहे झुकंदी ऐं उन्हनि सां खेसि बिल्कुलु बि महबत नाहे हूंदी। जेकॾहिं संदसि माउ पीउ भाउ या भेण काफ़िर हुजनि तॾहिं बि संदसि दिलि में उन लाइ महबत न हूंदी आहे। अल्लाह जी महबत दिलि में दीन जे दुश्मननि जी महबत दाख़िल थियणु न ॾींदी आहे। सूरतुल हशर मां हासिलु थियण वारियूं 4 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1 मोमिन जी निशानी इहा आहे त हू सभिनी असहाबनि ऐं अहले बेत सां सुठी अक़ीदत रखे ऐं उन्हनि जे लाइ दुआए मग़फ़िरत करे। जंहिंजे दिलि में कंहिं बि सहाबी सां अदावत याने दुश्मनी या बुग़्ज़ आहे उहो मोमिन न आहे। 2 रब खां डिॼणु चइनि क़िस्मनि जो आहे। गुनाह करण ते सज़ा खां डिॼणु, नेकी जे क़बूल न थियण खां डिॼणु, संदसि अज़मत खां डिॼणु ऐं संदसि वाइदनि जे ख़िलाफ़ु करण खां डिॼणु या सिर्फ़ु हेबत खां डिॼणु। 3 हिकु घड़ीअ जो फ़िक्र करणु घणे ज़िक्र करण खां बहितर आहे पर फ़िक्र मां मुराद सोचणु आहे। रब जी अज़मत, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ ऐं पंहिंजे गुनाहनि बाबति सोचणु, इहो ई मुराक़िबे याने समूरियूं शयूं छॾे अल्लाह पाक ॾांहुं दिलि लॻाइण जी असलु आहे। दीदारे इलाही ऐं ताक़ते मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। 4 हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दिलि मुबारक जबल खां वधीक मज़बूत ऐं ताक़तवर आहे जो खेनि अल्लाह जो ख़ौफ़ ऐं इसरारे इलाही जी मुकमल वाक़िफ़ियत हासिलु हुजण बावजूदु बि पंहिंजे मक़ाम ते क़ाइमु आहे। तूर जबल अल्लाह पाक जी तजल्ली जो ताब न सही सघियो पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐन ज़ाते इलाही जो नज़ारो कयो ऐं अखि बि न छिंभियाऊं। जीअं क़ुरान करीम में आहे, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, मा ज़ाग़ल बसरु व मा तग़ा, सिपारो 27 सूरह नजम आयत 17। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान, अखि न कंहिं तरफ़ फिरी ऐं न हद खां वधी। सूरतुल मुम्तहिना मां हासिलु थियण वारी हिकु ख़ूबसूरत ॻाल्हि, हिकु दुआ में बार बार रब्बना चवणु सुठो अमल आहे। ख़्यालु रहे त गुनाहगार गुनाह खां तौबह कंदा आहिनि ऐं कुझु नेकोकार नेकी करे तौबह कंदा आहिनि त या ख़ुदा तुंहिंजी बारगाह जे लाइक़ु नेकी न थी सघी। सूरतु सफ़ मां हासिलु थियण वारी हिकु ख़ूबसूरत ॻाल्हि, हिकु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी उहा तख़लीक़ आहिनि जो दस्ते क़ुदरत खे बि उन्हनि ते नाज़ आहे। सूरतुल जुमआ मां हासिलु थियण वारियूं 9 ख़ूबसूरत ॻाल्हियूं, हिकु क़ुद्दूस
उहो आहे जेको हर क़ैब खां अहिड़ी तरह पाक हुजे जो को बि क़ैब उन ताईं न पहुची सघे ऐं उन जो कूड़ ॻाल्हाइणु नामुमकिन हुजे। 2. ईमान ऐं अमल पाकीज़गी जा सबब आहिनि, पर दिलि जी पाकीज़गी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निगाह करम सां मिलंदी आहे। 3. क़ुरान ऐं हदीस आसान न आहिनि जो हर कोई पंहिंजे अक़ुल सां सम्झी वठे। एतिरा आसान हुजनि हा त उन्हनि जी तालीम लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे न मोकिलियो वञे हा। 4. ख्वाब में ख़ुदा ताला या आलम मलकूत याने लिकियल जहान ॾिसण जो नालो मेराज न आहे। मेराज सिर्फ़ु नबीअ जे लाइ ख़ासि आहे ऐं नबी ख़ुदा सां ख़ासि आहे। कुझु बुज़ुर्गनि ख़ुदा या जन्नत वग़ैरह खे ॾिठो त उहे नबी नथा थी सघनि ऐं न ई उन्हनि जे ॾिसण खे मेराज चई सघिजे थो। 5. हिदायत, ईमान या सहाबियत अल्लाह जे फज़ल सां नसीब थींदी आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक जो अज़ीम फ़ज़ल आहिनि। उन्हनि जी ग़ुलामी नसीब वारनि खे ई नसीब थींदी आहे। फ़ारसी शेर तर्जुमो, बसि मूंखे हिन ते फ़ख़्रु आहे त मां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती आहियां, जेतोणीकि मां गुनहगार आहियां, पर हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ग़ुलाम हुजण करे ख़ुशनसीब आहियां। 6. कुझु मोमिननि खे मौत जी हिबत हूंदी आहे। 7. हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में जुम्ए जी नमाज़ वक़्तु ख़ुतबे जी सिर्फ़ु हिकु आज़ान थींदी हुई। अहदे सिद्दीक़ी ऐं फ़ारूक़ी में बि ईअं ई हो, पर अहदे उस्मानी में हिकु ॿी आज़ान जो इज़ाफ़ो कयो वियो। 8. जुम्ए जे ॾींहं जो नालो अरबी में अरूबा हो। काब इब्ने लुवई उन जो नालो जुम्ओ रखियो। 9. जुम्ए जो ख़ुतबो बल्कि हर हिकु ख़ुतबो बीही पढ़णु सुन्नत आहे ऐं जुम्ए जे ख़ुतबे जे विच में वेहण बि सुन्नत आहे। सूरतुल मुनाफ़िक़ून मां हासिल थियण वारियूं 7 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1. घणा क़िस्म खणी पंहिंजे मोमिन हुजण जो सबूत ॾियणु मुनाफ़िक़नि जो कमु आहे। मोमिन खे क़सम खणण जी ज़रूरत न हूंदी आहे। माण्हू बग़ैर क़सम खणण जे ई खेसि मुसलमान सम्झंदा ऐं मञींदा आहिनि। 2. दुआ कराइणु जुदा ॻाल्हि आहे ऐं दुआ वठणु जुदा ॻाल्हि आहे। सहाबा किराम अलैहिम रिदवान हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां दुआ वठंदा हुआ, जॾहिं त मुनाफ़िक़ कॾहिं कॾहिं रियाकारीअ सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां दुआ कराईंदा हुआ। 3. हर मोमिन इज़त वारो आहे। कंहिं मुसलमान क़ौम खे ज़लील सम्झणु या खेसि कमीनो चवणु हराम आहे। मोमिन जी इज़त ईमान ऐं नेक अमलनि सां आहे, न कि पैसे ऐं ॾोकड़ सां। मोमिन जी इज़त दाइमी आहे, फ़ानी न आहे। तंहिं करे मोमिन जे लाश ऐं क़बर जी बि इज़त आहे। जेको मोमिन खे ज़लील सम्झे उहो अल्लाह जी नज़र में ज़लील आहे। ग़रीब ऐं मिसकीन मोमिन बि इज़त वारो आहे। 4. न कि पंहिंजे ॿारनि ऐं घर वारनि खे छॾियो, न कि अल्लाह जे ज़िक्र खे छॾियो। फ़ारसी में चवणी आहे त दस्त बिकार दिल बियार, याने हथ कम कार में ऐं दिल अल्लाह पाक जी यादि में। 5. सूफ़िया रहमतुल्लाहि अलैहिम फ़रमाइनि था त पंहिंजी ज़बान खे हर वक़्तु अल्लाह जे ज़िक्र सां तर याने आलो रखो। जॾहिं बि साहु निकिरे त अल्लाह जो ज़िक्र कंदे निकिरे। जीअं आली काठीअ खे बाहि न साड़ींदी आहे, तीअं ई तर याने आली ज़बान खे दोज़ख जी बाहि न साड़ींदी। 6. सूफ़िया रहमतुल्लाहि अलैहिम जी नज़र में अल्लाह जे ॾिनल हर शइ मां अल्लाह जे लाइ ख़र्च करणु घुरिजे। कुझु साह अल्लाह जे लाइ खॼनि, कुझु क़दम अल्लाह जे लाइ हलनि, कुझु नज़रूं अल्लाह जे लाइ पवनि ऐं कुझु गुफ़्तगू अल्लाह जे लाइ ॻाल्हाई वञे। 7. हदीस शरीफ़ में आहे त तंदुरुस्तीअ में सदक़ो ऐं ख़ैरात करण जो सवाबु मौत जे वक़्तु सदक़ो करण खां ॿीणो आहे। बुख़ारी 479/1 हदीस 14-19। सूरत तग़ाबुन मां हासिल थियण वारियूं 4 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1. इंसान जी सूरत बिगाड़णु हराम आहे, लिहाज़ा नक या कन कटणु, मुंहं ते कारह वग़ैरह मले चहिरो बिगाड़णु
मर्दनि खे औरतुनि जहिड़ी शिकिल या औरतुनि खे मर्दनि जहिड़ी शिकिल ठाहिणु हराम आहे। रब जेका सूरत बख़्शी आहे उहा ई सुठी आहे। 2. नेकियुनि जी बरकत सां बुरियूं आदतूं बि ख़तमु थी वेंदियूं आहिनि ऐं गुज़िरियल गुनाहनि जी मुआफ़ी बि मिली वेंदी आहे। 3. जेके ज़ालूं ऐं ॿार बच्चा अल्लाह जी इताअत, नमाज़, हज या हिजरत खां रोकनि उहे असांजा दुश्मन आहिनि, उन्हनि जी ॻाल्हि न मञणु घुरिजे। 4. ख़ुशि दिलीअ सां ख़ैरात करण खे क़र्ज़े हसना चइबो आहे, छो त इन जी जज़ा ज़रूरु मिलंदी आहे। लिहाज़ा इहो ॼण त क़र्ज़ु आहे ऐं जीअं त जज़ा ख़र्च खां घणो वधीक मिलंदी, तंहिं करे इहो हसन आहे। कॾहिं कॾहिं इन क़र्ज़ खे बि हसना चयो वेंदो आहे, जंहिंखे मुआफ़ कयो वञे। सूरत तलाक़ मां हासिलु थियण वारियूं 2 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1. इद्दत जो हिसाबु मर्द खे रखणु घुरिजे, छो त औरतूं हिसाब में कचियूं हूंदियूं आहिनि। 2. ईमान इहो आहे त सभिनी इस्लामी अक़ीदनि खे दिलि सां मञिजे। नबूवत खे छॾे सिर्फ़ु तौहीद खे मञणु दोज़ख जो रस्तो आहे। शैतान मुशरिक न पर पको मुवहिद आहे, पर हू दोज़खी आहे, छो त हज़रत आदम अलैहिस्सलाम जी नबूवत जो इनकार करण वारो आहे। सूरत तहरीम मां हासिलु थियण वारी 1 ख़ूबसूरत ॻाल्हि। 1. क़सम जो कफ़ारो सिर्फ़ु हिन दीन याने इस्लाम में आहे। अॻियनि शरीअतुनि में ईअं न हो, तंहिं करे अल्लाह ताला हज़रत अयूब अलैहिस्सलाम खे कफ़ारे जो हुकुम न ॾिनो, पर क़सम खे पूरो करण जो हीलो ॿुधायो त पंहिंजी ज़ाल खे ॿुहारी हणो। सूरतुल मुल्क मां हासिलु थियण वारियूं 2 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1. दुनिया में हर शख़्स खे उन्हनि ई अमलनि ॾांहुं रग़बत हूंदी जिन जे लाइ हू ठाहियो वियो आहे। इहो क़ानून आहे। कुदरत इहा बि आहे त सॼी ज़िंदगी गुनाहनि में गुज़ारण वारे ऐं काफ़िर खे बि ईमान ते ख़ात्मो नसीब करे जन्नती बणाए छॾे, जहिड़ोक मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने जा जादूगर। ख़ौफ़े ख़ुदा जा बहितरीन मिसाल। 2. हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जे सीने शरीफ़ मां भुॻल जेरे जी ख़ुशबू ईंदी हुई। संदन जेरो ख़ौफ़े इलाही में भुॼी चुको हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तहज्जुद जी नमाज़ में एतिरो त रोअंदा हुआ जो संदन सीने मुबारक मां देगिड़ी जे उॿरण जहिड़ो आवाज़ु ईंदो हो। इहो आहे ख़ौफ़े ख़ुदा। अल्लाह ताला इन्हनि पाक ऐं सचनि जे सदिक़े असां जहिड़नि गुनहगारनि खे बि पंहिंजो ख़ौफ़ नसीब फ़रमाए। सूरतुल क़लम मां हासिलु थियण वारी 1 ख़ूबसूरत ॻाल्हि। नंबर 1. रब सत्तारुल अयूब याने ऐबनि खे लिकाइण वारो आहे, पर जेको संदसि महबूब खे ऐब लॻाए, रब उन जी पर्दादरी याने ऐब ज़ाहिर करे छॾींदो आहे। सूरतुल मआरिज मां हासिलु थियण वारियूं 6 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1. नमाज़ जी पाबंदी करणु कमाल आहे, पढ़ंदे पढ़ंदे छॾे ॾियणु बुरो आहे। जेकॾहिं को माण्हू तहजुद पढ़णु शुरू करे त हमेशह पढ़े। अल्लाह ताला मोमिन बाने खे नमाज़ जी बरकत सां दुनियावी ऐबनि, हिर्स ऐं हवस खां बचाईंदो आहे। नमाज़ तमामु प्यारी इबादत आहे। 2. सब्र जमील इहो आहे जेको सिर्फ़ु अल्लाह जी रिज़ा हासिलु करण जे लाइ कयो वञे, उन ई सब्र ते अजर मिलंदो। 3. हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईमान ऐं महबत जी निगाह सां ॾिसणु मोमिन ऐं सहाबी बणाए छॾींदो आहे। बुग़्ज़ ऐं अदावत जी निगाह सां ॾिसणु कुफ़र जो सबबु आहे। अखि हिकु आहे, पर इन जो ॾिसणु मुख़्तलिफ़ आहे। माउ खे ॾिसणु अलॻि आहे ऐं ज़ाल खे ॾिसणु अलॻि आहे। अहिड़ी तरह औलाद पीउ ऐं दोस्तनि खे ॾिसण बि अलॻि अलॻि आहे। तंहिं करे जनाबे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसण लाइ बि सिद्दीक़ी निगाह घुरिजे। अबू जहली निगाह नुक़सानकार आहे। दूरबीन सां परे वारी शइ ऐं ख़ुर्दबीन सां नंढड़ी शइ ॾिठी वेंदी आहे। ईअं ई महबूब ॿिनि निगाहनि सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो वेंदो आहे। मौलाना रूम रहमतुल्लाह अलैह छा त ख़ूब फ़रमायो आहे,
दीद ए मजनू अगर बूदे तुरा जुमला आलम बेख़बर बूदे तुरा। तर्जुमो जेकॾहिं तो वटि मजनू वारी अखि हुजे हा त समूरी काइनात तुंहिंजे नज़र में बेवक़अत हुजे हा। तुंहिंजे नज़र में मजनून वारी, पोइ हिन निगाह खे तेज़ करण लाइ ममीरा नज़र तेज़ करण जी दवा ऐं सुरमो घुरिजे। इन निगाह खे तेज़ करण जे लाइ ओलिया अल्लाह जे दरनि जी दज़ अक्सीर आहे। सुरमाकुन दर चश्मे ख़ाक ओलिया ताबा बिनी अज़ इब्तदा ता इंतहा। तर्जुमो ओलिया जे दरनि जी मिटीअ जो सुरमो अखियुनि में लॻाए त जीअं तूं इब्तदा खां इंतिहा ताईं ॾिसी सघीं। 4 जॾहिं हिदायत नसीब में न हुजे त नबीअ जी सोहबत मां बि न मिलंदी आहे। नबीअ जी सोहबत रहमत जे मींहं वांगुरु आहे। मींहुं उन्हीअ ते उन्हीअ ॿिज खे फुटाईंदो आहे जेको पोखियो वियो हुजे। मींहुं कांडेरे खे मेवेदार नथो करे सघे। 5 ॻाल्हि दिलि ते तॾहिं ई असरु कंदी आहे जॾहिं ॻाल्हाइण वारे जो वक़ार दिलि में मौजूदु हुजे। काफ़िरनि जी दिलुनि में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो वक़ार न हो, तंहिं करे संदन नसीहत मां को फ़ाइदो हासिल न करे सघिया। इन करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सभ खां पहिरियां तबलीग में पंहिंजे पहचान कराई। फ़रमायाऊं कैफ़ अना फ़ीकुम, याने मां तव्हां में कीअं आहियां। 6 साल में 360 मशरिक़ आहिनि ऐं उतराई मग़रिब आहिनि, छो त हर रोज़ु सिजु नई जाइ तां उभरंदो आहे ऐं नई जाइ ते लहंदो आहे। सूरत नूह मां हासिल थियण वारी हिकु ख़ूबसूरत ॻाल्हि हिकु सालिहनि जी सोहबत खां परे रहणु महरूमी जी निशानी आहे। सूरतुल जिन मां हासिल थियण वारियूं 2 ख़ूबसूरत ॻाल्हियूं हिकु जिन्हनि जी पनाह वठणु हराम आहे, छो त ईअं करण सां उन्हनि जी सरकशी वधंदी आहे। नबीअ या वलीअ जी मदद वठणु जाइज़ आहे, छो त उन्हनि खां मदद वठण सां उन्हनि बुज़ुर्गनि में को तकबुर पैदा न थींदो आहे। 2 हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पहिरियां शुहाब याने तारा या त बिल्कुलु न टुटंदा हुआ या तमामु घटि टुटंदा हुआ ऐं शैताननि जो आसमाननि ते वञणु बंदि न थियो हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तशरीफ़ आवरीअ खां पोइ जिन्हनि खे आसमाननि ते वञण खां रोकियो वियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तशरीफ़ वठी अचण सां आलम में इनक़लाब अची वियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्श ऐं फ़र्श जो बादशाह बणाए मोकिलियो वियो। सूरतुल मुज़म्मिल मां हासिल थियण वारी हिकु ख़ूबसूरत ॻाल्हि हिकु इस्लाम जी शुरूआत में तहजुद जी नमाज़ वाजिब या फ़र्ज़ हुई। सूरतुल मुद्दसिर मां हासिल थियण वारी हिकु ख़ूबसूरत ॻाल्हि हिकु दोज़ख खां डिॼी माण्हू ईमान तक़वा ऐं इरफ़ान इख़्तियार कंदा आहिनि। इहो ख़ौफ़ ई इंसान खे सिधो कंदो आहे। सूरतुद्दहर मां हासिल थियण वारियूं 5 ख़ूबसूरत ॻाल्हियूं हिकु पंहिंजो पसंदीदा खाधो ख़ैरात करणु घुरिजे। इन करे ई फ़ातिहा में मय्यत जो पसंदीदा खाधो ख़ैरात कयो वेंदो आहे। इन सां गॾोगॾु पंहिंजी ज़िंदगी ऐं तंदुरुस्तीअ में ख़ैरात कंदा आहियूं जॾहिं त पाण खे बि ज़रूरत हूंदी आहे। इहो अफ़ज़ल आहे। 2 कुझु उलमा ऐं मशाइख़ पंहिंजे शागिर्दनि ऐं मुरीदनि खां बि दुनियावी बदिले जी का उमेद न रखंदा आहिनि। संदन फ़रमान आहे त इल्मु रूहानी ग़िज़ा आहे। इन जी ख़ैरात सिर्फ़ु अल्लाह जी रिज़ा लाइ करणु घुरिजे, पर शागिर्द ऐं मुरीद खे शुक्रियो ऐं ख़िदमत ज़रूरु करणु घुरिजे। एहसान जो बदिलो एहसान आहे। 3 सब्र चइनि क़िस्मनि जो आहे। हिकु इताअत ते सब्र, 2 मासियत गुनाह खां सब्र, 3 सदमे उला ते सब्र, 4 आफ़तुनि ऐं मुसीबतुनि ते सब्र। अहले बेते रसूल में इहे 4 ई सब्र मुकमल तौरु मौजूदु आहिनि। 4 हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस शरीफ़ हल्क़े जी शिकिल में हूंदी हुई, इन करे जो उहे जन्नती मजलिसूं हुयूं। हाणे बि ज़िक्र वाइज़ ऐं खाधे जूं मजलिसूं गोल हल्क़े जी शिकिल में हुजणु घुरिजनि त जीअं इन्हनि पाक मजलिसुनि जो नक़ल थी वञे। 5 रब जो रस्तो उहे अक़ीदा या जिस्मानी ऐं क़ल्बी अमल आहिनि जिन जे ज़रिए रब मिली वञे।
इन रस्ते जूं निशानियूं अंबिया कराम अलैहिमुस्सलाम ऐं ओलिया कराम रहमतुल्लाहि अलैहिम आहिनि। जंहिं दीन में ओलिया अल्लाह आहिनि उहो रब जो रस्तो आहे। इन करे ई औलादे याक़ूब अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो हो, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, नअबुदु इलाहक व इलाह आबाइक इब्राहीम व इस्माईल व इसहाक़। सीपारो 1 सूरह बक़रा आयत 133। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। असां अव्हां जे मअबूद ऐं अव्हां जे अबनि ॾाॾनि इब्राहीम, इस्माईल ऐं इसहाक़ जे मअबूद जी इबादत कंदासीं। इन खां पोइ रस्ता 2 आहिनि, हिकु खुलियल जेको सिधो आहे, ॿियो सोढ़ियूं घिटियूं। पहिरीं खे शरीयत ऐं ॿिए खे तरीक़त चवंदा आहिनि। शरीयत ते हर शख़्स आसानीअ सां हली सघे थो, पर हू मंज़िल ते देरि सां पहुचंदो आहे, जॾहिं त तरीक़त ते सिर्फ़ु वाक़िफ़ कार जे ज़रिए ई हली सघिजे थो, पर हू जल्दी पहुचाए छॾींदो आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।